जड़ा मुंह पटका बधान ओड़ा तहां वनी बधो 7 ॾींहं जी धमकी तो। अरे मां लोड़ तो लोड़िया लोड़ जेको कुछ कयो दम न उन जी सजा अञा ताईं पियो तो लोड़िया। छो अची छिता थिया हो ॿई ॿार हिकड़ी छोरीअ जे करे। वो जावेद छितो थियो आहे, तूं छितो थियो आहीं, भाणे छितो थियो आहे। छाते तव्हांजी मत मरी वई आहे? हाँ सो बि तूं पाण वॾो सॼो रे पंहिंजे हथनि सां पंहिंजी छोरी थो रोली। थोरो अकुल खां कमु वठ, सम्झदार। असांखे पंहिंजी तव्हांखे पंहिंजी। हल बाबा हू पोइ हू मैदान। सर तो मां इहा ई उमेद हुई। जट जी दिमाग खराब दिमाग। वो भला मुंह मां कंहिं उमेद रखी आ जा। अरे तो नांग नेराना मोटी आ। इहा ई उमेद। फुफाट तो वट आस खणी आयो है मुसा पहर वो वैसा खपनी हुकुम कर घणा दिया छो तो तू मुलाए सोनी आसामी आई मारो टे न दिलावर मोके एकड़ी तलब आ साए कूंज तवा छोकरन लाए प्यार वडो मसलो उन का सवाय तवा जी सरे ही कान थी नशो अता हला बेहतर इन में अथव त सुधरी वणो लगी हुजई न का कल पवे तू तो पत्थर जो ठहला फुफाट जेड़ो संगे मरमर थदो सख्त असा प्यार करण वारा मानू सरंदी कान तू बहर वो मां कुंज के परचाण तो चाया तू मुझी मदद करना न बाबा न पाण का एड़ी गाल असुल पुजे ही कोन एड़ो सोदो कम केड़े जो जेको जान वठे न जावेद न अज इनायत मेले ते वयो आ कुंज अकेली हुंदी हिंथ कंदो सांस परचाईंदो सांस उन जा पेर चुमंदम तू रुगो बाहर भी मता कोई अची वने सिर्फ मुके सीटी हण जाए बस देखो इहो वाहियातन वारो कम मोखा कोन थींदो ये न कर पुफाट मुके मुके तोखा सवाए बियो को भी कोने को तू रुगो मुसा गडल न छा क्या मजबूर आया यहाँ तो फाटे मुझो मां हर हाल में कुंज के पंहिंजो तो करण चाया बस अध कलाक वडो आ तू मुसा हल मां थी चवां त तू नांगन जे बिरन में त छो थो विझे आखिर चंगा मुड़सी जी जरूरत केड़ी आहे केड़ो तू मेंबर थींदे या केड़ो तू वजीर कबीर थींदे पादर पादर सजो डी रुगो मुजी भला जे करे 4 माह मुडे अचन था तोखे केड़ी तकलीफ आ तोखे आखिर सलाह सवाब तू राजन जा मसला हल कबा इज्जतदार मां तुझे बाटन वांगुर को लुठो थोरे आ अरे खबर अथम सजे तुझे राज जी चरियो थियो आहे पाण तो लुट रहा है ये 4 मानू अचन था को चाह तो पी वने को मानी तो खाई वने अरे छा थियो हिन माला ताई कयो छा थई अजरा मिली शायद आजा खूनी मिलिया छा कयो थी हिन माला ताई अजायो कर्ज खणी मानन के मानियो तो खाराइंदो वते कुछ होश कर चरियो नथी नाज़ण यहाँ का थे गाला शबाना थी भी है इलेक्शन में तू तो मुखे गौर के भी पूरा कंदी करके इहो छा चई वरी छो न के तैयार कयो अथई मास्टर छो गरीब बाबा जे माण्हू जे कढ पयो आहे तू वनी बार पढ़ा तो को पुछे कोन तो वथे तो उबती सुपियो खबर दींदो हाणे केड़ो जरूर हो जो तू न के या सलाह दिनी उन के जफर मारे विझंदो जे कदे तुझे चवण ते हली नी त पो जफर ॼाण तलाक दिनस अरे घर तो परायो फिटाए खुदा जो वास्तो त ये न कजे जफर के केड़ी कस जो तलाक घर वेठे पावर तो मिले से पावर सजो मोहल्लो हथ में हुंदुस जणो सजे मोहल्ले जी मेंबर ही पाण हो जे
खुदा जो वास्तो ये अगरियूं सलाहियूं कोन ॾींदो कर ॿियो कंहिंखे कुझु सुझे ई नथो पर तो ई तो सुझे तोखूं त सलाहियूं वठनि डॉक्टर साहब काठो कुटिया फूटदा लेस जुकाम गाल बुधी नहीं टेल मी जल्दी मिठल जल्दी गाल बुधाए मी ओ डॉक्टर साहब केड़ी गाल आ जो बुधाया डॉक्टर साहब मां आखिर दा बोल दा तू म्युनिसिपल जो चेयरमैन आ पर अण मुदे तानी चूंडू मुलतवी थी वयूं व्हाट इज बकिंग मिठल व्हाट इज बकिंग इलेक्शन इज मुलतवी थी अरे माय पैसा हड़प थी ओ साईं नाट बकिंग गाल कदे डकेंगे ओ साईं हाने रेडे ते भी हले पियो रेडे ते भी यही खबर पियो अण मुदे तानी चूंडू मुलतवी थी वयूं माज न छडेंगे माज कैसे करेंगे गवर्नमेंट दे फील बस दे ओ बाबा वडन खे ताकत ना है जो गवर्नमेंट दा सीनो थाए सकन अरे मां पैसा वठेंगे मां कैसे करेंगे बेटा कैसे करेंगे जल्दी करेंगे यू आर रिटर्न माय पैसा ओ बाजे का तो पैसा देना ना वो असा पजे पी जो माल समझी खाई जासे गिड़के व्यासे हाने तो वो टको काने जो नानी नासारी का नासा वठी ना देन लो वर्किंग माय इज बुहारीदार एंड बोरची इज लाहिंग नो नौकरी नो पगार देंगे अरे इलेक्शन नथिंग मां पगार किथा ने के चेयरमैन नथिंग अरे मां सुनो थी के मिठला सुनो थी मुखे यो त बुधाए तू मासी सदोरी को पैसा कियो गाड़ी दे हां काडा हुनी की तोखे वा पैसा दादा न्याऊ में तू रखी वेठिया त डॉक्टर मुआरो एमबीबीएस अचे त बचार डोकड़ा कढी बिजली जो बिल भी लाया आई दुकान को जो राशन पानी वतो थम ना वो भी डॉक्टर को पैसा वठी कर्ज लाया अरे गो मिठल गो मासी सदोरी दे गो माय 4000 मासी सदोरी को वठेंगे ओ डॉक्टर साहब बेली में हाथ तो बधाए मां पेरे तो पवाए मुके जेल में चौदे मां वणन लाए तैयार आ जे मुके बाई जे आराम में उछलाई दे उन में भी बीहण लाए तैयार आ जे चई त मां समुंड में ट्रपे जण लाए भी तैयार आ बेली सदोरी ने मुके न मोकल सर मुंजी अरे बाबा दे जीवनारियो मु तोखे उन वक्त भी चयो मिस्टर ऑफिसर त जांच में कोताही थी रही आहे पर तो हिक भी न बुधी ऐं अधूरो केस कोर्ट में चालान करे छॾई कोर्ट हुकुम कयो त चालान मुकम्मल करे ॾियो हद थी वई यार जो तव्हां फोती जो मेडिकल सर्टिफिकेट लगाए छॾियो आहे वाह तव्हां ॿिन्ही मां कंहिंजी कोताही आहे मुंजी सर या कोताही ना है बल्कि जानी वाणी हिकड़ो ॾोहो आहे इन लाइ मां हर किस्म जी सजा भोगण लाइ तैयार आहियां सर व्हाट छा पिया चओ मिस्टर मोहम्मद अली खान सर आई एम सॉरी सर मुंहिंजी अखियुनि ते पटियूं ॿधल हुयूं मुंहिंजियूं अखियूं खुसरूअ जे दौलत जे चमक सबबि अंधियूं थियल हुयूं सर मां हिन ॻाल्हि जो इतराफ़ थो कयां मूं वारा पड़ गुम कराई जंहिंमें हुन इमूअ खे ज़हर ॾेई पोइ ज़फर वटि मोकिलियो हुयो छा पियो चई ईअं तूं कंहिं बेॾोही खे फांसी ॾियण पियो चाहीं छा न सठियो आहे उन्हनि जेल अगवाऊं ज़िलतूं ही तूं माण्हू आहे मोहम्मद अली पर अफ़सोस आहे तो ते दिल त चवे थी तव्हां ॿिन्ही खे करे खां कड़ी सज़ा ॾियारियां जो ज़िंदगी भर यादि रखो पर तव्हां मुंहिंजे रूबरू क़बूलदार आहियो सर मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त मां नसरूअ खे सज़ा ॾियण ताईं हिते रहण थो चाहियां मां पंहिंजे हथनि सां हुनखे सज़ा ॾियाराईंदुसि मूंखे तेसि ताईं तव्हां मोहलत ॾियो इहो शाहजीअ जे उसूल जे ख़िलाफ़ आहे त ॾोहीअ खे ॿियो मौक़ो ॾियां त जीअं हू ॿियो ॾोह करे पर तुंहिंजे अंदर जो इंसान जाॻियो आहे तूं वञ ज़फर जे हथां नसरू जे मथां केस दाख़िल कर ओके सर वैसे बराबर गाल ॾिसो न एतराज़ करे त हलण करे शमी करे त ठहे बाक़ी रज़ा या जेका माई शमी आहे उहा पंहिंजे मर्ज़ीअ वारी माई बाक़ी तव्हां मालिक आहियो
घट में घट मां कुछ भी कोन राधन खान न अल्लाह नो रोज पियो तो पंध करे उनके मां छा चवां राज चवण मुंहिंजे में न आहे रेस तव्हां मालिक आहियो घुरायो शमीअ खे त पराए घर छो रही वेठी आ या वरी खणी घुरायो सफ़र खान खे त उन बेनिकाही औरत खे हरू भरू घर में छो विहारियो वेठो आ ही त नओं पखेड़ो थींदो हे केरु न बेरींदो तूं न बेर तोखे जो मुजेरी मुक़रर कयो अथनि वैसे हे वॾा मामरा आहिनि बाबा वॾा मामरा तव्हां मालिक कयो इन्हनि खे तव्हां पाण मोड़ भला उहा शमी अकेली त कान्हे हुन सां हुनजी नंढी गॾिबा आहे जेका ज़फ़र मां अथसि ऐं ज़फ़र पाण बि चए थो त उहा मूं मां अथसि ज़फ़र चवे थो त या मूं मां आहे हा साईं बिल्कुलु दुरुस्त आहे मां घर में अचां थो वञा थो ॿुधां थो घुराइसि पोइ छो नथो शादी करे ठीकु आहे रज़ जेकर तूं चवीं थो त इहो मां पाणी थो लोड़ियां बाक़ी रज़ गाह गाॾीअ खां मिड़ी ॻरो थियो जमादार अजाया खणी पुट में शक विधा तोखे शमीअ चयो न तड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजी ॻाल्हि मञ हल त असलम जी ॻाल्हि पधरी करे अचूं मां बि पंहिंजे पुट जूं ख़ुशियूं ॾिसां केसि ताईं जेरी रहंदसि सरना मसलो मुंहिंजो न आहे असलम जो आहे पर मूंखे रुगो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अॼु ताईं का ॻाल्हि असां हिन खां रखी आहे जे चवे त हाणे ॾींहं वठी ॾियांसि को मसलो थोड़ी आहे हिन में अड़े निभाइणो त असलम खे आहे न मूंखे त कोन्हे निभाइणो असांजी त हूअं ई हाणे पुगी पई अबा छा थो चई असलम वञा इनायत ॾे ॾींहं वार वठण बाबा मां कूंज सां न सोचियो अड़े बाबा या असां वटि रस्म कोन्हे जेका बि जांच लहणी अथई हिकिड़ो मां ॿियो ही माणे समझी वए टे खे ख़बर न पवे मां तोखे मोकल कोन ॾींदुसि या कुंवारे तनी बेइज्जती बाबा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो छो नथा ही कूंज मुंहिंजी ज़िंदगी जो सुवाल आहे असांखे मिलण ॾियो हिक ॿिए खे सम्झण ॾियो बाबा चरियो थियो ई छा नंढी थी वॾी तुंहिंजे साम्हूं थी ऐं ॿियो बि सभु कुझु ॾिठो अथई खामखा जी पचार थींदी हूअं बि इनायत हिते कोन मेले ते वियो आहे ऐं शमी खे रहाए वियो आहे हुते अधी शमी उते आहे त पोइ बस तव्हां खां छा जो न मोकिलायां मोकिलाइण जी ज़रूरत बि कान्हे अड़े कंहिंजी ॻाल्हि खे सम्झे छो नथो जेका इज्जत हुई न मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ उहा बि ख़तम थी वई हलियो वञे तव्हां मां चवां थी तव्हां निकिरी वञ जबरदस्ती जो भी को प्यार थींदो आहे छा ऐं हुआ भी यो शान वारे माण्हू जो कम न आहे जो कंहिंजे घर अची टिपी पए अरे अंधा जे एतिरो साह थो वञई न त पिणे करीमदाद खे मोकिली हा न तूं हटी परे थी ही कूंज मुंहिंजो मामलो आहे प्यार जो प्यार सां सामनो आहे हट परे तूं इहो भुलियो आहीं त कूंज शमी जी पनाह में आहे तोखे मां मोए मारण खां सवाइ हितां गुज़रण कोन ॾींदसि मिट माइट छॾिया आहिनि मंगे थी छॾी आहे ऐं तूं नवाब लॻी वेठी आहे ऐं चवे थी त मुंहिंजी तोसां मोहबत न आहे हल मूंसां हल तोसां हला तोसां सवाल ही पैदा न थो थिए तो जड़े बेमान पापी सां मां हला मां थी चवां हलियो वञे था ईअं न थिए रड़ियूं करे पूरे ग़रीबाबाद खे घर करे छॾियां रड़ियूं कर ॾिसां त केरु थो अचे हिते ॾिस जावेद चङो हिन में थई त शराफत सां तो हलियो वञ कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो न त अचायो गरीबाबाद जूं नारियूं
छा आहे अंदर? मूंखे लॻे थो जावेद अंदर आहे। जावेद असलम, हुन कूंज में हथ अची विधा। समझायोमांस त ही तुंहिंजी नाहे, ज़ोर न कर। जेकॾहिं कूंज हुन सां हली वञे हा त पोइ तॾहिं बि कूंज चयसि त मुंहिंजो तोसां को वास्तो कोन्हे। जावेद मुड़े ई न पियो। छा कयां हा? कूंज खे वञण ॾियां हा?